अब क्यों आ? हाँ सही आने रहियो। अरे बाबा आने आया पे यो बुधायो क्यों आए? हेलमेट पायो। असां पंहिंजे पेट में पूरा कोन्हो कमायूं था ॾींहं में 500 रुपया वो घर में पूरा था थी वञा। हेलमेट वठूं या ऑटो वठूं? एक मिनट मैं थोड़ा बीच में हंस लूंगा। बात पोतो साहब, मेरे कहने का मतलब है कि वो अब्दुल्ला दीवाना पिछले दौर में हुआ करता था। जी वली राज साहब, अॼु जे हिन सियासी सेटअप खे तव्हां कहिड़ी नज़र सां था ॾिसो? ॾिसो बसर साहब, आऊं इन सॼे सियासी मांडाण खे हीअं थो ॾिसां। दिल चवे थी तरो डरस्ता खावा मां अञा, मथा डिॼा तो तने वारा पवन न पुठियां, मथा डिॼा तो तने वारा पवन न पुठियां, दिल चवे थी तरो डरस्ता खावा मां अञा। खुदा जे वास्ते हरू भरू काने घर में न करो, ताकत तो करण लग। इमरान खान जिंदाबाद, इमरान खान हाणे तरती माण्हू पहुची विया आहिनि, हाणे जहिड़े जे शौक़ ने अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ओनियन विद वली राज़ी ऐं मां आहियां बसर कोसा। इन खां पहिरियां जो मां को सुवाल करियां, सभ खां पहिरियां मां वली राज़ी साहब खे वलीकार चवंदुसि। जी वली राज़ी साहब, अॼु जे हिन सियासी सेटअप खे तव्हां कहिड़ी नज़र सां था ॾिसो ऐं तव्हांजी नज़र में हीउ सभु कुझु छा आहे? ॾिसो बसर साहब, आऊं इन सॼे सियासी मांडाण खे हीअं थो ॾिसां, हीअं वेही ॾिसां, मतिलबु मुंहिंजी गहरी नज़र हुजे थी सियासत ते, ऐं जेको हीउ सॼो सियासत जो जेको मांडाण मतो पियो आहे त उनखे डिफाइन जे करे कजे। आऊं कोन थो सम्झां त को हिकिड़े ॾींहं में या हिकिड़े कंहिं प्रोग्राम में पाण वेही उनखे डिस्कस कंदासीं त उहो को मसइलो हल थी वेंदो। बहरहाल जेकॾहिं पूरो सियासी सेटअप ॾिसणो आहे ऐं उनखे तमामु गहरी नज़र विझणी आहे त मुंहिंजे ख़्याल में त को इनजो को असरु निकिरी सघे थो, मतिलबु को खड़तेल त निकिरंदो कोन। सो इन जे करे पाण जेकॾहिं हिते वेही ॻाल्हायूं त आई थिंक मतिलबु ठीकु आहे, जी हले थो हलणु ॾिजे। जी साईं, बिल्कुलु ॾाढो सुठो जवाबु ॾिनो तव्हां, जेको मूंखे ठुप सम्झ में न आयो, पर हक़ीक़त आहे त मां पाण कुझु न कुझु तव्हां मां रोज़ु सिखंदो आहियां। त हाणे चाइना जे हिन खां काल आहे, साईं चाइना खां काल आहे त असां चिंचू चाचू साहिबु ॻाल्हाइणु चाहे थो। जी चिंचू चाचू साहिबु। चाकू चीमू ची चाचू माचा वली राधी तू माचे लोको चाकू लीचू का मामा चू आना ची चू ची बागता वो वली चू चाची चू ची बागता वो वली चू चाची का कुकी कू माचो। जी वली राज साहब जो जी आई थिंक किथां चाइना खां कॉल हुई? अच्छा चाइना, मतिलबु आई थिंक एॾो मशहूरु आहे न प्रोग्राम जो असांजो चाइना खां कॉल अचे थी, इंटरनेशनल कॉल अचनि थियूं। त मुंहिंजे ख़्याल में जेको चाइना खां इहे हमरा छा नालो इन जेको चिंग चांग इन जो सवाल साईं ॾिसो न, चाइना जेकॾहिं चाहे थी त हिकिड़ो इक़्तिसादी राहदारी जो हिकिड़ो मनसूबो आहे, पोइ साईं हीअं थी वेंदो, पोइ साईं हू थी वेंदो, पोइ सिंध खे जेको आहे सो के वसीला जेके क़तब आंदा वेंदा, सिंध खे जेके सिंध जा जेके मफ़ादात आहिनि उन जा असांखे सिंध जा मफ़ादात अज़ीज़ हुजणु खपनि। त सिंध खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जेको स्पेसिफिक हिकिड़ो सीपेक मनसूबो आहे, पोइ साईं इक़्तिसादी राहदारी आहे, चाइना कॉरिडोर आहे, पोइ उन सां रोड ठहंदा, पोइ साईं उन रोड में होटल ठहंदा, उते कुझु आई थिंक को छापरा होटल ठहंदा, उते माण्हू ज़ाहिर को रोज़गार वधंदो, त सिंधी माण्हुनि जो त रोज़गार वधंदो, पर उन सां गॾु चाइना जे माण्हुनि जो बि रोज़गार वधंदो। पर ॾिसो साईं, मतिलबु उमेदुनि ते दुनिया क़ाइमु आहे, जेकॾहिं ख़ुशहाली अचे थी त असांखे कोई एतिराज़ न आहे। जी साईं, माशाल्लाह तमामु ॾाढो सुठो तर्जुमो कयो तव्हां। त उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान खां असांखे ॻाल्हि आहे बालू केची साहिब जी। जी बालू केची साहिब, तव्हां छा पुछणु चाहींदो वली राज साहिब खां? सही बाबा परेशान नहीं उधर खदे मादरा खा किंदे हाला में मना जोगी खुदा मना सामी खुदा वली राजी साहब आराम को शौक खतो मैं तजिया खरे बस छे भी बलोचिस्तान हाला में छे भी खतो मां में मुर्तो शुरू तो बाबा ना ना फेन छे ने तो सफा रोल रो माक तो शुरू खतो कुछ तजिया खने में छे को तो ओमपुरी हमें किंदे खतो में मसला मनाते हैं सारो हमें छे कने खतो। जी वली राज साहब, ॾिसो इहो बलोचिस्तान खां जेका काल आई, बलोचिस्तान जा माण्हू जेके आहिनि उहे तमामु हिन वक़्तु महिरूमियुनि जा शिकार आहिनि। बहरहाल जेको हुननि जो बलोची में सवाल हुयो, मूंखे त बिल्कुलु सम्झ में कोन आयो त छा चयो, पर माण्हुनि जे लहजे मां सम्झी वियुसि त हू छा चवणु चाहिनि पिया।
जी नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो टाइम अॼु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। जेकॾहिं वली राज़ी साहिबु सुभाणे टाइम ॾिनो तॾहिं टाइम जो वरी हाज़िर थींदासीं। त बसर को सांग ऐं वली राज़ी साहिबु खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही। जिते तव्हां ख़बर आहे त शारा फैसल ते जेकी मोटरसाइकिलूं घुमी रहियूं आहिनि ऐं ट्रैफिक पुलिस ते कानून लागू कयो आहे त शारा फैसल ते मोटरसाइकिल घुमण वारी हुन हेलमेट खां बग़ैर नथी घुमी सघे। जिते तव्हां हीअ नौजवान ॾिसी रहिया आहियो जेके बग़ैर हेलमेट जे घुमी रहिया आहिनि, हीअ नौजवान बग़ैर हेलमेट जे कुझु अबाश नौजवान आहिनि जेके बग़ैर हेलमेट जे ऐं जेको आहे सालनि सां मोटरसाइकिल जो खोले घुमी रहिया आहिनि, उनखे को चालान नथो कयो वञे। जिते हीअ फैमिली हिकिड़ी मासूम फैमिली आहे, उनखे चालान कयो आहे। उन सां मां ॻाल्हि ॿोल कयां थो त आख़िर हिननि खे चालान छो कयो आहे जॾहिं त हिन वटि 2 हेलमेटूं बि आहिनि, उनजे बावजूदि ट्रैफिक पुलिस हिनखे रोके चालान कयो आहे। साईं तव्हांखे कीअं कुदरत थी करे कहनो कहिड़ो भायूं, कॾहिं कंहिंजूं दाऊं था कयूं, कॾहिं कंहिंजूं दाऊं था कयूं। हे ज़ुल्म जी हुकूमत करे कंहिंखे ॿिए खे वण था ॾियूं, उहे असां ते ज़ुल्म था कनि। हाणे ही ज़ुल्म आहे, ॿियो छा आहे? हेलमेट पायो, हेलमेट पायो, हेलमेट पायो। असां पंहिंजे पेट में पूरा कोन कमायूं था, ॾींहं में 500 रुपया वो घर में पूरा था थी वञनि। हाणे हेलमेट वठूं या ऑटो वठूं? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हाणे हे ग़रीब माण्हू मूंसां गॾु मज़दूरी कंदो आहे, 4 भेरा जो चालान थियो, चरियो थियो त यार मोटरसाइकिल कोन ते बूम बूम भजदो तो। सही मुझे ख्याल में तव्हां जेकी हेलमेट पाती आहे, अरे बाबा छॾियो, हाणे कुझु होश संभालियो। अलाह चङाई कंदो, आसरो छो लाथो त अलाह वॾो आहे, ईअं ई बताल थी आहे। सही मां चवंदो हेलमेट खां सुठो अथव कंहिं देगड़े खे कारो रंग करे हाणे पायो आहे, उहो भलो। हाणे यकीन करे मां इहे ग़रीब माण्हू आहे, अञा हली पई थी कंहिं सटी गटर मूं कढी आयो, पैसा नो या छा कयूं, मड़े पाइणी आहे। हाणे हुकूमत खे हेलमेट ॾेखारिणो आहे त हेलमेट पातल आहे, हिनखे ज़ाल हाणे आहे घणी, हाणे हे पाण खे खणे, हाणे हे हेलमेट खे खणे, हाणे मूंखे वरी चालान कयो जो छोकिरे खे छो न आहे पातल। ॻाल्हाइण ॾे, क़ुर पारां पटे बरड़ाट थो करे। हाणे जी छोकिरे खे पाराए, हाणे छोकिरे जे कंध ते रखियमि, हाणे जेका तेल पियो हणां सट अचे गाटे में, हाणे हे पाण खे नथो खणे, मुंडी नथो खणे, ॿार हाणे उहो हेलमेट ते खणे। ज़ुल्म आहे जेको ग़रीब माना पैसा भरनि, उहो हुकूमत ऐलान थी करे गटरनि खे ढकण न। अॻे ॾींहुं सचल ॻोठ में छोकिरो ॿुॾी मरियो आहे, उते जिते गवर्नमेंट जो ख़र्च थो थिए उते ख़र्च नथा कनि, गटरनि खे ढकण नथा ॾियनि पिया। बाक़ी सही हेलमेट वठो, छो जो असां ग़रीबनि खे पैसो भरणो थो पए, न त चालान कंदासीं। हिकिड़ी मिंट ही तव्हांजी घरवारी आहे? बाक़ी छा धीअ हे पुट बि गॾु छो मूंखे पाण खां वॾो हेलमेट पारायो आहे हिन माण्हूअ। हाणे मां पारायो आहे, क़ुर पारां पटे हुकूमत पारायो आहे। मेकअप बि कयां त हाणे मुंहिंजो कीअं ज़ाहिर थींदो? माण्हू खां आहियां, मूंखे नालो छो थी ॿुधाए तूं वठी के खोया हेलमेट? जी नाज़रीन जो माट पैसा कोन मां कढो देखें खो वठी आया, ये पैसा वास्ता वदा। देखें भाई, देखें ऐसा जे न्यूज़ ते बि प्रोग्राम जेको आहे सो बि असांजो हली रहियो आहे ऐं तव्हां थोरा तहज़ीब वारा लफ़्ज़ ॻाल्हायो। इहे जेको आहे सो न हिन आदि काढो, तूं मूंखे चए मां मुड़ुसा त मां कंहिंखां सुवाल कयां न, तूं कंहिंसा वास्ता वधाया आहिनि? तव्हांखे शर्म न आहे? हिकिड़ी छोकिरी सां शादी करे तव्हांखे शर्म अचणु खपे। शर्म तोखे अचणु घुरिजे, तव्हां खां वॾी ॾियो त माण्हू मूंखे न ॾिसनि मता मुंहिंजे हुस्न ते। जी नाज़रीन, ही फैमिली जेको आहे हक़दार आहे, चालान जी हक़दार आहे। जंहिं माण्हूअ खे तमीज़ ई न आहे ॻाल्हाइण जी, ज़ाहिर आहे ट्रैफिक पुलिस हिन जे ॻाल्हाइण ते, हिन जे रवैये ते हिनखे चालान कयो हूंदो। ऐं जेको आहे सो साईं बराए में छॾा तूं हाणे त असां ज़ुल्म आहे, पैसा असांजा विया आहिनि, ज़ुल्म असां कारा तेगड़ा गटर वारा बातियूं अथाऊं, चालान थिया अथऊं, ॿार असांजा था मरनि गटरनि में, अञा तूं बि थो अचे नाज़रीन। तव्हां हिन माण्हू खे ॾिठो जंहिं हिकु साफ़ हिते तशद्दुद कयो आहे ऐं मां हिन जी रिपोर्ट लिखायां थो हिन जे ख़िलाफ़। जे त ट्रैफिक पुलिस भलो कमु करे रही आहे, अहिड़ी फैमिलियुनि खे बाक़ाइदे सरेआम चालान कयो वञे। जेके उबाश नौजवान आहिनि उन्हनि खे बि चालान कयो वञे। गुलू गिरनारी, कैमरामैन एम सुतल चना सां गॾु शारा फैसल, कराची। जी नाज़रीन, हींअर असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि JUI जा सरबराह मौलाना साहब। अस्सलाम वालेकुम मौलाना साहब। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातुहू। मौलाना साहब, इमरान खान ने तो पार्लियामेंट में आने का बाइकआउट कर दिया है, इस बारे में आप क्या कहेंगे?
73 के आइन के तनाजुर में अगर कोई मेंबर पार्लियामेंट में नहीं आता तो उसकी मेंबरशिप खत्म हो जाती है ऑटोमेटिकली। और आप ये किसका किस्सा लेकर बैठिए बीबी, किसी और के बारे में पूछे। अच्छा कोई और बात करूं? चलें फिर मौलाना साहब ये बताएं कि पाकिस्तान ने एक बार फिर भारत को बातों की मेज पे आने की दावत दी है, इस बारे में आप क्या कहेंगे? 73 के आइन के तनाजुर में बातों से ही मसले का हल निकलता है, लेकिन ये बात मैं आपको बता दूं कि ये लातों के बूते बातों से नहीं मानते और ये बातों में मानेंगे भी नहीं। आप मुझे ये बताएं कि 3 मुल्क मिलके एक पाकिस्तान से लड़ रहे हैं, ये कहाँ की शराफत है? कौन से कानून में लिखा हुआ है कि 3 मुल्क एक साथ एक पाकिस्तान पर अटैक करें? ये 3 मुल्क कौन से हैं मौलाना साहब? आप नहीं समझेंगे। हिंदुस्तान भी हमें धमकियां दे रहा है, भारत भी गीदड़ भपकियां दे रहा है, इंडिया भी हमसे लड़ने की बात कर रहा है। ये क्या बात हुई? मगर मौलाना साहब ये तो तीनों नाम एक ही मुल्क के हैं ना? अच्छा एक ही मुल्क के हैं? हाँ जी। मुझे तो पहले पता नहीं था, मैंने समझा 3 मुल्क है। जी जी बिल्कुल, ये एक ही मुल्क है और उस मुल्क के सीनियर अदाकार ओमपुरी पर FIR भी दाखिल हो चुकी है। अच्छा ओमपुरी मुझे बड़ा अच्छा लगता है। अच्छा। क्योंकि उसके नाम के पीछे पूरी है। मैं तो उसे आज से हलवा पूरी कहूँगा क्योंकि मुझे हलवा बहुत पसंद है। वल्लाह क्या पूरी क्या हलवा, क्या बात छेड़ दिया आपने, बहुत ही अहम मुद्दा छेड़ दिया आपने। अच्छा मौलाना साहब और कौन कौन से अदाकार पसंद है आपको? सनी बहुत अच्छी है। अच्छा सनी लियोन की बात कर रहे हैं आप? लाहौर वाला कुआ ये किसकी बात कर रही है आप? मैं सनी देओल की बात कर रहा हूँ, वो धर्मेंद्र का बेटा नहीं है जो? या हाँ जी जी। अच्छा तो मौलाना साहब आप भारत को क्या पैगाम देना चाह रहे हैं? यही पैगाम देना चाहता हूँ, उन्हीं की जबानी में उनको जवाब दूंगा। ये हाथ नहीं हथौड़ा है मोदी साहब। जब ये 2 किलो का हाथ किसी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। वाह वाह, बड़ी मेहरबानी मौलाना साहब। कचो पत्थर विझ एडो पक्को पत्थर विझ सही पक्को सही पक्को एडो पक्को अंदर कचो तो वाला अरे हे कीअं ठाडो हे 5 साल हलंदो सही ना 3 महीना दो मां तो छा चयो त 2 महीना हले यकीन कयो सही यकीन कयो गाल ॿुध असां जा ठेकेदार हिते कीअं कमाईंदा सही यकीन कयो 5 साल जो रोड हलंदो त असां जा ठेकेदार छा कमाईंदा 3 महीना छा कयो आहे मुते यकीन कयो सही 3 महीना हलंदो सही एडो पत्थर का खणो इहो पक्को त आहे पर अंदर कचो आहे हे पक्को कचो आहे अंदर कचो आहे एडो हणाए मुंह वारो गाल ॿुध तोखे मां छा चयो सही यकीन कयो 3 महीना रोड असां जा ठेकेदार न कमाइन सही यकीन कयो 3 महीना नाज़रीन जी त तां ॾिठो त खुर्शीद शाह जेको आहे जी पत्थर खणी करे चयो त ही रोड जेको आहे 5 साल हलंदो इन ते ठेकेदार जेको आहे उनखे चयो जेको चीफ इंजीनियर हो उन चयो त यकीन कयो मुंहिंजो त ही रोड जेको आहे टोटल 3 महीना हलंदो ॾाढी ॾे वठि थी जॾहिं हुन पत्थर खयो त पहिरियों त ठेकेदार अमलदार जेके आहे छिरकी विया उन्हनि चयो त शायदि असां ते वसकारो कंदो साईं पर ईअं कोन थियो हाणे रोड जेको आहे उहो 5 सालनि वारो 3 महीना हलंदो इहो यकीन कयो। कैमरामैन गुलू गिरनारी सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अबा क्यों आ? हाँ सही आने रहो। अरे बाबा आने रहा है पर यो बताओ क्यों आए? बाद साहब क्यों आ क्यों? यार को मेकअप वारो आयो उनके चो पिन दे घरे बान खुलियो पिया इन कराऊं धाड़े लाऊं। नहीं छोकरो कोने बाकी की छोकरी आए वो आता जो मेकअप करण का लवाए थी अलाए छो। छो लवाए थी? छा जरा लवाए थी? अलाए सही चीदी वडो मुंह आ माने मेकअप न करना। अरे बाबा चर्चन के छर केरा तू? पीसीआर में केरा? अरे माइक खोलेला छा वडो नी छोरा माइक ते बंद करनो नो सजो बुधे तो बुद्धि वठी वरी इत्तेफाक हाजिर साथ कर। मां तो निकरा ते इत्तेफाक हाजिर सा गालाया तो केड़ा मानू तारे ख्याल इनकरण सा ये गालाया भला बुधायो ओमपुरी सा राब्तो थियो इंडिया वाले अदाकार सा सही उन नंबर कोने चो त अदाकार सोराब सुमरे के चो त ओमपुरी आवाज में गालाए। अरे तू घणे ओमपुरी जो हणदा से। अरे भला चरिया थियो बेवकूफ वो तहां के समझ में नथो अचे मशकरन जो हिन संजीदा प्रोग्राम में केड़ो कम बाबा ये संजीदा प्रोग्राम आ हिन के संजीदा करे वठो यार आयो केर तहां
बोल हारी दो जाने प्रोग्राम में। साईं तव्हांजो प्रोग्राम ॾिसी हूअं ई माण्हू खिलंदा आहिनि साईं। अरे केरु आयो, केरु आहे PCR MCR में केरु वेठो आहे? हिकिड़ो मिनट मां निकिरां ॿाहिरि हिते। अरे छोरा ॾे ख़बर क्यों ज़ाहिर थियनि थियूं मुंहिंजूं। साईं सभु वेठा आहिनि, अखियूं बि ज़ाहिर थियनि। तव्हां रुगो प्रोग्राम शुरू कयो, लाइव आयो। अच्छा लाइव आहे छा? पोइ इहे ॻाल्हियूं कटे छॾिजो। ॿुधायो भला महिमान केरु आहे? साईं ॿियो कोई कोन्हे मिलियो, इस्लामाबाद खां शेख रशीद आहे, उहो वांदो वेठो आहे, हुन सां ॻाल्हायो भला। अच्छा ठीकु आहे, हिन सां सॼी मां ॿ पाणी कयां थो बाक़ाइदे। हला बसि आनेर कयूं। हा साईं क्यू आहे, 50 दफ़ा चऊं या तव्हांखे। रीटेक त न थींदो न विच में? लाइव में रीटेक कीअं थींदो साईं? ठीकु आहे, क्यों? क्यू आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो ॼातल सुञातल एंकर पर्सन डायरेक्ट हैदराबाद स्टूडियो मां। अॼु असां वटि जेको महिमान आहे उहो दुनिया जो, पाकिस्तान जो वॾो सियासतदान, हिकिड़ो बर्क़ सियासतदान, मोहतरम जनाब अब्दुल रशीद शेख साहब, जेको अवामी मुस्लिम लीग जो सरबराह आहे। उनखां पुछूं था त पाकिस्तान जी जेकी सियासी सूरत हाल आहे, आख़िर उन कहिड़ो रुख़ अख़्तियार कयो आहे। जी शेख साहब, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अजी वालेकुम अस्सलाम। अपना बात पोतो साहब, आप तो हैदराबाद से सफ़र करते हैं, ये इस्लामाबाद के बारे में आप क्या तज्जिया करेंगे यार? देखें शेख साहब, मसला यह है कि हैदराबाद वो शहर है, सिंध का बीच का शहर, जिसमें हर जगह का जो मसला है उसका डायरेक्ट अटैक हैदराबाद पर होता है। तो मैं ये डायरेक्ट तजिया करता हूँ जो इस्लामाबाद की सूरत हाल है उस पर तजिया करने के लिए मैंने कहा कि मैं सीनियर एंकर पर्सन हूँ। ये सारे सहाफ़ी लड़ों को पता है कि वो मैं ही इंटरव्यू ले। ये फ़ोन कहिजी वगी है साईं तव्हांजी वॼी बाबा, मोबाइल तो वठी छॾींदा कयो असां, मोबाइल ही विच में पई आहे विच में। जी शेख साहब, सीधी अणसीधी तरीके से उसका असर हैदराबाद पर डायरेक्ट पड़ता है। यार ये आप क्या बात कर रहे हैं? आपने तो आज वही बात कर दी है बात पोतो साहब के, कहाँ मुँह मीरा का और कहाँ टंडू वाला यार। नहीं ऐसे नहीं है, ये है पा का यूं है कि कहाँ मुँह मरम का कहाँ टंडू वाले यार। देखे जी, मैं दरअसल किसी की बहू बेटी का नाम सरेआम ऐसे नहीं लेता जैसे दूसरे सियासतदान लेते हैं। तो मेरा यही तजिया है, जितनी मेरी सियासी बसीरत है, तो मैं क्यों किसी की बहू बेटी का नाम जैसे सरेआम टीवी में बैठ के लूँ। मेरा ये शेवा ही नहीं है और ये कोई तरीका नहीं है कि आदमी किसी की बेटी का नाम ऐसे सरेआम बैठ के ले। और अब मेरा ज़्यादा मुंह ना खुलवाएं, अगर बात निकलेगी तो बड़ी दूर तलक जाएगी। देखिए शेख साहब, मुझे तो इस बात का बड़ा दुख है और हमारे सहाफ़ी लड़े में भी ये परेशानी पाई जाती है कि जैसे एजाजुल हक को दावत देते हैं उसकी पार्टी को, जैसे कि वो भी एक ही अपनी पार्टी का सरबराह है, उसकी सीट भी एक ही है, जबकि आप बहुत पॉपुलर भी हैं और आपको APC में नहीं बुलाते हैं। इसकी वजह क्या है, या ये जाती दुश्मनी है मियाँ साहब की? देखिए जी, अब नहीं देते तो ये उनकी मोहब्बत है जो पिछले 3 साल से मेरे साथ करते आ रहे हैं। ये कोई नई बात नहीं है, ये जो आजकल की बात नहीं है उन्होंने की है। ये कभी मेरा असेंबली में माइक बंद करा देते हैं, स्पीकर नहीं खोलते और कभी बुलाते नहीं है। और वैसे भी मुझे इनके बीच में बैठने का कोई शौक़ नहीं है और ना ही मुझे बेगाने की शादी में हबीबुल्ला दीवाना बनना है। साईं हबीबुल्ला नहीं है, अब्दुल्ला दीवाना है। ये आपने मिसाल भी गलत दी है। एक मिनट मैं थोड़ा बीच में हंस लूंगा। बात पोतो साहब, मेरे कहने का मतलब है कि वो अब्दुल्ला दीवाना पिछले दौर में हुआ करता था। हमारे मोहल्ले में एक हबीबुल्ला रहता है, मैंने उसके लिए अपना ये मुहावरा कह दिया है। तो आप समझने की कोशिश करें, इतने सीनियर बंदे हो गए हैं आप, और आप यार अब मुझसे ये पूछ रहे हैं कि गलत कह दिया आपने, सही कह। मैं बिल्कुल सही कह रहा हूँ, नहीं बुलाते तो नहीं बुलाएं। मैंने कौन सा उनके जाके गोद में बैठना है? मैंने तो वैसे भी नहीं जाना। खर्शीद शाह साहब को एक आदमी ने कान में आके कहा कि आपने अच्छा किया कि शेख रशीद को नहीं बुलाया। पता नहीं कौन सा उनको डर है मेरे से कि मैं जाके वहाँ पर कोई मुझसे बात करे ना, आके आप मुझे बुलाएं उधर, मैं उनके छक्के छुड़ा दूं उनके। आप क्या बात कर रहे हैं? आप नहीं बुलाते तो नहीं बुलाए, ना ही मुझे ऐसा कोई शौक़ है वहाँ जाने का उनके APC में। और ये जो टोपी ड्रामा बनाया हुआ है उन्होंने,
सही समझ में नहीं आता शेख रशीद साहब, आपको इमरान खान भी अपने साथ नहीं लेके गया, जबकि किसी दौर में इमरान खान ने कहा था कि मैं शेख रशीद को अपना पटियाला भी नहीं बनाऊंगा। उसके बाद फिर बड़ी दोस्तियां हुई, याराने हुए, दावतनामे हुए, एक दूसरे के जलसों में आना जाना हुआ। और इमरान खान भी स्टेटमेंट जो देता है वो आपके बारे में, आप देते हैं उसके बारे में, यानी फेवर का काम चलता है। फिर मुझे समझ में नहीं आया वो आपको क्यों नहीं लेके गए। देखिए जी, मैं तो एक बात को मानता हूँ कि बंदे को बंदा बन के रहना चाहिए। अरे बाबा चाय खड़िया वही करे उनके चो चाय उनके प्यार इस वक्त इमरान खान ने ये कहा वन में बाबा चाय नया नया सियासत में आया था, अब वो बड़े तो शेख रशीद साहब मेच्योर सियासतदान बन गए हैं, अब वो ऐसा नहीं कहते हैं। तो मैं उनको बड़े मशवरे देता हूँ कि ऐसा करें ऐसा ना करें। अब वो मशवरे मेरे नहीं मानते तो वो ना माने, लेकिन मैं उनका तादी हूँ और बनूंगा हमेशा। आप देखेगा इंशाल्लाह ताला। आप जो इस्लामाबाद हम जा रहे हैं, ऐलान किया है जो इमरान खान साहब ने, तो मैं उनके शाना बशाना होऊंगा। देखिए शेख रशीद साहब, खान साहब तो इस्लामाबाद बंद कराने के लिए जा रहे हैं, आपका क्या रोल होगा? जबकि वो कटेरर पर होंगे, आप कहाँ पर होंगे? देखिए जी, जहाँ तक इस्लामाबाद बंद कराने का तल्लक है तो उसमें मेरा जो बड़ा अहम रोल है, आपको मैं बताऊं, यहाँ मैं आपको ऑन एयर ये बात बता रहा हूँ और पहली बात बता रहा हूँ ये आपके चैनल पे कि मेरा बड़ा अहम रोल है। इंटरवल से पहले मेरे 4 गाने हैं उसमें और एक फाइट का सीन है। चले आपको एक और बात बता देता हूँ कि एंड में मेरा जो विलन के साथ जो मेरी फाइट है, विलन भी मेरे हाथों मरता है। ये बड़ा अहम रोल नहीं है। आप रोल की बात कर रहे हैं, अजीब सी बात कर रहे हैं आप। और उसके अलावा जहाँ तक इस्लामाबाद अगर बंद नहीं भी हुआ तो कम से कम जो पिंडी में मेरी लाल हवेली है जो आपने देखी है, उसके नीचे जो 30-40 दुकानें वो तो बंद कराने का मेरा जिम्मा है जी, ये इसकी मैं गारंटी दे रहा हूँ। आप बताइए आपकी पार्टी में लोग कितने हैं? यार ये आप क्या बात कर रही है आपने, बास पोतो साहब, आप जैसा सीनियर बंदा भी अब ये सवाल पूछे कि आपकी पार्टी में कितने लोग हैं। मुझे आप ये बताएं कि चकजई की पार्टी में कितने लोग हैं, इजाज़त हक की पार्टी में कितने लोग हैं, और आप मुझसे पूछ रहे हैं कि आपकी पार्टी में कितने लोग हैं। मेरी पार्टी बहुत बड़ी पार्टी है पाकिस्तान के, अवामी मुस्लिम लीग कोई कम पार्टी नहीं है। मैं आपको बताऊं, मेरी पार्टी में बड़े अहम आदमी इसमें हैं, शेख है इसमें, रशीद है, मैं हूँ और बहुत सारे लोग हैं। आप इंशाल्लाह ताला इस्लामाबाद में देखिएगा हमारा पावर, जो हम पावर शो करने जा रहे हैं वहाँ पे। और ये जो आपने सवाल किया है ना, इस सवाल पे मेरा दिल चाह रहा है कि मैं यहाँ से कोई चीज़ उठा के मार लूँ, लेकिन बहुत दूर पड़ रहे हैं आप मुझे। ठीक है, मैं आप ये इस सवाल का जवाब देने के लिए मैं नहीं बैठा हुआ यार। अजीब सी बात कर रहे हैं आप, जाएँ यार जाएँ, मैंने किसी और टॉक शो में जाना है यार। अजीब सी बात कर रहे हैं आप, अजीब सी सवाल पूछ रहे हैं थोड़े। अच्छा ठीक है शेख साहब, मेरी महिरबानी। नाज़रीन लगे तो शेख साहब असां को नाराज़ थी वियो ऐं जेको आहे ही बि असां लाइ ॿियो ओम पुरी आहे, जीअं उहो बि महक छॾे करे भॼी वियो। नाज़रीन इन सां गॾु असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। मूंखे वरी इजाज़त ॾियो फ्यूज़ लाइट सां गॾु, सुभाणे वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर हूंदासीं। बाबा विच में केरु अचे पियो घड़ी घड़ी, कट कयो इहो छा आहे बाबा, बेवकूफ़ चरिया वरी छा केरु चइबो नासा ज़ाहिर थिए थो, चरिया होती बाबा छा सम्झो सजीदा प्रोग्राम खे, तव्हां छा सम्झो, कट कयो रीटेक। मिनिस्टर साहब मुझे तव्हां सां सवाल इहो आहे त तव्हां शहरनि जा सभई रोड रस्ता खाई चुका आहियो, अञा तव्हांजे वक़्तु कहिड़ो इरादो आहे? तव्हां कंहिंखां डिॼो बि अथा या न? दिल चवे थी त रोड रस्ता खावां मां अञा, दिल चवे थी त रोड रस्ता खावां मां अञा, मथां डिॼां थो त नेब वारा पवन न पुठियां, मथां डिॼां थो त नेब वारा पवन न पुठियां, दिल चवे थी त रोड रस्ता खावां मां अञा, दिल चवे थी त रोड रस्ता खावां मां अञा, मथां डिॼां थो त नेब वारा पवन न पुठियां। सर तव्हां मुख़्तलिफ़ विज़ारतुनि में रहिया आहियो, घणा ई खाता बदिलाया आहिनि, हाणे तव्हां संघी विज़ारत में आहियो, हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे?
खातन मथा खाता बदलाया सण भी विजारत के खाई खपाया खातन मथा खाता बदलाया सण भी विजारत के खाई खपाया अञा नज़र मुंहिंजी ज़कात ऐं उशर जे मथां अञा नज़र मुंहिंजी ज़कात ऐं उशर जे मथां मथां ॾिजां थो त नेब वारा पवन न पुठियां मथां ॾिजां थो त नेब वारा पवन न पुठियां अञा तव्हांजी नज़र में कहिड़ी वज़ारत रेल आहे कच्ची सिरुनि खे तराई कराया हिक बिल्डिंग ड्राहे ॿी ठहराया कच्ची सिरुनि खे तराई कराया हिक बिल्डिंग ड्राहे ॿी ठहराया सही मुंहिंजो सवाल इहो आहे त ठीको आख़िर कंहिंखे मिलंदो सालो मुंहिंजो वॾो ठेकेदार आ अञा सालो मुंहिंजो वॾो ठेकेदार आ अञा दिलि चवे थी त रोड रस्ता खावां मां अञा पर ॾिजां थो त नेब वारा पवन न पुठियां दिलि चवे थी त रोड रस्ता खावां मां अञा मथां ॾिजां थो त नेब वारा पवन न पुठियां सवाल आहे त मुस्तक़बिल में तव्हांजा कहिड़ा कम आहिनि ऐं जेके रहियल आहिनि उहे कीअं कराईंदो छो कराईंदो छाजे लाइ कराईंदो छो छा लाइ तव्हां पंहिंजे दौर में माण्हुनि खे जाली ऑर्डर बि ॾिना उन्हनि माण्हुनि जो हाणे छा हाल आहे जाली नौकरियूं मूं लखनि खपायूं के थिया चरिया के ख़ुदकुशियूं करायूं जाली नौकरियूं मूं लखनि खपायूं के थिया चरिया के ख़ुदकुशियूं करायूं ऐं तव्हां माण्हुनि लाइ हाणे छा आहियो साईं माण्हू तव्हांखे छा चवंदा आहिनि पोइ बि अवाम जो मां केॾो ख़ादिम आहियां पोइ बि अवाम जो मां केॾो ख़ादिम आहियां मथां ॾिजां थो त नेब वारा पवन न पुठियां मथां ॾिजां थो त नेब वारा पवन न पुठियां दिलि चवे थी त रोड रस्ता खावां मां अञा दिलि चवे थी त रोड रस्ता खावां मां अञा मथां ॾिजां थो त नेब वारा पवन न पुठियां मथां ॾिजां थो त नेब वारा पवन न पुठियां दिलि चवे थी त